रहीम जी MNA पीर सैयद फजल अली शाजिलियानी दरबार आलिया दरगाह राणीपुर शरीफ दस्तगीर जी उहा गादी जंहिंजा दुनिया पोइ लॻा आहे उन हस्तीअ जे लाइ उन रहबर जे लाइ जेको सुभाणे ख़ासि के लिए ॻाल्हायो आहे जेको आहे सो पीपल्स पार्टी जे प्लेटफार्म ते दरबार आलिया दरगाह लोड़े शरीफ जे हिन प्लेटफार्म ते सख़्तु लफ़्ज़नि सां मुज़म्मत कयां थो। SSP खैरपुर खे चऊं था त अहिड़नि जेके पुलिस राशी अमलदार आहिनि जंहिं इज़त वारे जे लाइ जेके भौंकनि था उन्हनि जो जेको आहे सो उन्हनि जे ज़बान में पटो विधो वञे, उन्हनि जे ज़बान खे लगाम ॾिनो वञे, छो जो MNA सैयद फजल अली शाजिलियानी उहा हस्ती आहे जो हमेशह चाहे तॾे में हुजनि चाहे उन आस्थान आलिया ते हुजनि ॾुख जे घड़ी में हुजनि, जॾहिं मां साईं जन सां दुआ घुरण वियो हुउसि उन तॾे में ऐं सॻियूं जे मंशात जे लाइ रिक्वेस्ट रखी त यकदम फौरन साईं SHA खे SI खे हटाए छॾियो। अॼु ही सुभाणे ख़ासि केली जेको आहे सो उन हस्तीअ जे लाइ उन मुर्शिद जे लाइ चई रहियो आहे त साईं सरपरस्ती करे रहियो आहे। अदा राणीपुर वारनि त कॾहिं हिन धाड़ेलनि जी गुंडागर्दी करणु सिखिया आहिनि, न कंहिंसां ॾाढ करणु सिखिया आहिनि, न ई इंतकाम वठणु सिखिया आहिनि। SSP खैरपुर वज़ीर आला सिंध